उमरकोट में अॻूणे सूबाई वज़ीर सैयद अली मर्दान शाह जे विछोड़ ते ज़िलई काउंसिल जो ख़ासि ताज़ियती इजलास कोठायो वियो। ज़िलई वाइस चेयरमैन हाजी बकाप अली जी सदारत हेठि इजलास में मरहूम सैयद अली मर्दान शाह जी मग़फ़रत लाइ दुआ घुराई वई। उन मौक़े हाजी बकाप अली, नवाब यूनुस टालपुर, सूफ़ी अकबर अली ऐं ॿियनि मरहूम सैयद अली मर्दान शाह जी सियासी समाजी ख़िदमतुनि ते रोशनी विझी लफ़्ज़नि जी भेटा पेश कई। ज़िलई काउंसिल उमरकोट पारां अली मर्दान शाह जो विछोड़ो वॾो सियासी नुक़सान करार ॾिनो वियो। टंडे आदम वेझो हथियारबंद घर आबादनि खे यरगमाल बणाए लखें रुपया ॿोहारे विया। ख़ैर मोहम्मद मरी ॻोठ में 3 हथियारबंद कुरद्दीन मोहम्मद राजपूत जे घर में दाख़िल थी औरतुनि ऐं ॿारनि खे यरगमाल बणाए 12 लख रोक रक़म, 6 तोला सोना ज़ेवर, मोबाइल फोन ऐं ॿियो सामान फुरे फरार थी विया। मुताबिक़ ख़ानदान ॿुधायो त फोरू 1.5 कलाकनि ताईं घर में मौजूदु रहिया ऐं वञण महिल घर आबादनि खे कमरे में बंदि करे फरार थी विया। मुतासिरनि अपील कई त जवाबदारनि खे गिरफ़्तार करे संदनि पैसा वापसि कराया वञनि। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk